केतिरियूं साहड़ साहड़ कनी सांगो साह जो के घोरियस चो घिड़न साहड़ संदोतन गागाए घिड़न जे। नसीराबाद शहर जा पोरियत साथियों, मुझी भेणूं, मुझी अमड़ियूं, मुझा पोरियत भाइरो, जिए सिंध समेत पूरी दुनिया जो पोरियत अवाम। 10 सालन खां मथे मुशरफ जी आमरियत खां सियासी कारकुननि खे खंभे गुम करण वारी कुधी पॉलिसी ते हुक्मरान अमल कनि था। चवनि था त असां इहा पॉलिसी ख़त्म करे छॾी आहे, पर कामरेड सिंगार समेत अलाए जे केतिरा सियासी कारकुन समाजी कारकुननि जेके अञा ताईं इन्हनि जे हुकूमत खाननि में तशद्दुद बर्दाश्त था कनि। इन्हनि जो सभु मुलविस आहिनि, सभु हराम खोर मुलविस आहिनि। असां तव्हां पोरियतनि जे ख़िलाफ़, आम माण्हू जे ख़िलाफ़ ही सॼो ठगी जो ठाह, ही सभु जागीरदार तर जा हुजनि, सिंध जा हुजनि, हिन मुल्क जा हुजनि, सरमाएदार मलिक रियाज़ जा साथारी, उन्हनि जे पोयां उन सीड़पकारी कंदड़ जेके बि वॾा गणिंग सरमाएदार वेठा आहिनि, इहा सभिनी जी साज़िश आहे त जेको पंहिंजे माण्हुनि जे लाइ आवाज़ु उथारे, जेको हिन धरती जे लाइ आवाज़ु उथारे, जेको हक़ घुरे, तंहिं ज़बान खे ई हू कटे छॾीनि। पर इहो मुमकिन कोन्हे। अवामी वर्कर्स पार्टी, उनजी तंज़ीम, उनजा हमदर्द कानूनी वेड़ बि विढ़नि पिया। कल्ह बि जेको आहे सो ॿुधणी हुई कराची हाई कोर्ट में, तोड़े जो जेको आहे सो वकीलनि जो एहतिजाज हो पूरे मुल्क में, पर ॿुधो वियो केस असांजो, छंड बि पटी वई। जेको रेंजर जो चङो मुड़ुसु आहे त बाबा असांखे जवाबु जल्दी ॾियो, 29 तारीख़ जो वक़्तु वरी उन्हनि खे ॾिनो वियो। असां त पुछो रेंजर जो कमु कहिड़ो आहे? इहा रेंजर्स जेका सिंध जे बजट ते पलिजे थी, इन जो कमु कहिड़ो आहे? धरती धणी खंभे गुम करणु, भत्ताखोरियूं करणु, ॾोह जूं वारदातूं करणु, शागिर्दनि जूं हॉस्टलुनि ते कब्ज़ा करणु, इहो ई कमु आहे इन्हनि इदारनि जो। कंहिंजी वार था कनि। इहा रेंजर्स तव्हां फ़ैसिलो कयो त तव्हां असांजी आहे या मलिक रियाज़ जी साथारी थी बीठी आहे। कंहिंजी इहा पुलिस कंहिंजो तहफ़ुज़ थी करे? जेकी माण्हू समाज जो तहफ़ुज़ कनि था, जेकी माण्हू शहर में रवादारी लाइ झेड़ांद कनि था, उहे ई खंभे गुम कए था वञनि। असां था चऊं सिंगार नूनारी तव्हांखे कुंडीअ वांगुरु फासंदो, अटकंदो, असां तव्हांखां वापसि वराए वठंदासीं। सॼी सिंध में 12 तारीख़ ते एहतिजाज थिया, 18 तारीख़ ते असां वॾो एहतिजाज कंदासीं इन शहर में। असां सॼी सिंध जे पोरियत गॾु कंदासीं, पोइ सांगड़ में बि गॾु कंदासीं, हैदराबाद में बि गॾु कंदासीं, सॼे पाकिस्तान खे उथारींदासीं, सॼी दुनिया खे उथारींदासीं। सोलो न सम्झो आम माण्हू खे। इहो ई आम माण्हू आहे जंहिंजे पोरें पघर ते तव्हांजा महल था हलनि, तव्हांजा जनरेटर था हलनि, तव्हांजूं गाॾियूं थियूं हलनि, तव्हांजा कारखाना था हलनि। इहो ई आम माण्हू आहे जंहिंजे पोरे ते तव्हां पलिजो था पिया। सो इहो आम माण्हू जंहिं ॾींहुं उथियो, हम मेहनतकश जग वालों से जब अपना हिस्सा मांगेंगे, एक खेत नहीं, एक देश नहीं, हम सारी दुनिया मांगेंगे। तहां माण्हुनि, हिन शहर जे सुजाग माण्हुनि, हिन शहर जे सियासी समाजी तंज़ीमुनि, शहरी तहाजी तंज़ीमुनि हिकु नई तारीख़ रक़म कई आहे। तव्हां उहो ख़ौफ़ भॻो आहे जेको ही सालनि खां आम माण्हू जे दिलि में विहारे वेठा। लतीफ़ साईं चए थो न, अॻियो काओ कच माणकनि मोट थी, पलाए पायो सच, आछी दे लॼ मरां। सो हाणे असांखे लॼ न आहे मरणो पंहिंजे सच अचण ते। तव्हां उहो भउ भॻो आहे। माण्हू खे तव्हांखे माण्हू खे खंभे खणी सघो था, तव्हांखे तहरीक खे, कंहिं इनक़िलाब खे खंभे खणी गुम नथा करे सघो। असांजा अॻवान आहियो, तव्हां ई असांजा लीडर आहियो। तव्हांजी हिम्मत खे, तव्हांजी मुस्तक़िल मिज़ाजी खे, तव्हांजे जज़्बे खे अवामी वर्कर्स पार्टी त छा, पर सिंध जो हर सुञाण माण्हू नसीराबाद जे इन जज़्बे खे सुर्ख़ सलाम पेश थो करे। उन्हनि जो भउ भॻो आहे। इहा जिदोजहद जारी रहंदी ऐं ओसि ताईं जारी रहंदी जेसि ताईं कामरेड सिंगार नूनारी समेत खंभे गुम कयल सियासी कारकुन सभु ज़ाहिर नथा कया वञनि।
जेसिताईं सिंध एक्शन कमेटी ऐं इंडिजीनियस राइट्स अलायंस जे अॻुवाणनि तां कूड़ा केस ख़तमु करे जेके गिरफ़्तार अॻुवाण आहिनि उन्हनि खे आज़ादु नथो कयो वञे। वॾी वेड़ आहे तव्हांखे सुर्ख सलाम हिकु दफ़ो वरी।